तू भी खुदा बख्श अगते न वध बाबा, न त का वायरी गोली फिरी गिरी उत्तर ओभर खा मुखी अच लगंदी ऐं मां मरी वेंदुसि, छो त गोली भी सही माण्हू न आहे। अरे बेका छेड़ो परे आ, हिते गोली कान पहुचंदी। बराबर खुदा बख्श, गोली कान लगंदी, पर मुझी किस्मत एड़ी फिटल आहे जो कान का गोली सही अचे हिते पहुचंदी। हल त सही, थोड़ो अॻिते हलूं था। खुदा बख्श इते भी हाशिम के सद था कयूं। ओ हाशिमा, ओ हाशिमा, हाशिमा। अरे बेका हिता को परे आ, हाशिम साडी कीअं ॿुधंदो? खुदा बख्श तू सही माण्हू नहीं, तू मुखे जरूर अज माराईंदे। अरे कुछ कोन थींदी, अचायो ठीक न। हल अरे कयो ना तो हार। अरे बेका बेका ओ बेका भी है। दादा मीरन के भी पांचन मो लगी, मूसा भी पांचो विड़ियो आ, को गैर ना। सरदार साईं मूंखे जीअं ख़बर पई त मानी अध में छॾियो हलियो आहे। सोचुमि जेकॾहिं हींअर न आयुसि त कॾहिं ईंदुसि। पहिरियां त सोचुमि शामिर ऐं बंगुल खे उते ई दफ़न कया, पोइ सोचुमि त शामिर अव्हां जो भाइटियो आहे, इन्हीअ करे सलाह लाइ तव्हां ॾे हलियो आयुसि। सुठो कई साईं दादा, जो सिधो मुंहुं वटि हलियो आहे। मां नथो चाहियां जो चंद एकड़नि जी ख़ातिर इंसाननि जो रत वहे ऐं खून ख़राबो थिए। छा उहा ज़मीन तव्हां शामिर खान खे ॾेई छॾींदो? जेकॾहिं शामिर मूंखां उहा ज़मीन घुरे हा न त मां उहा ज़मीन हुनखे ॾेई छॾियां, पर हाणे शामिर खे ज़मीन जो भितर बि न मिलंदो। त पोइ हाणे छा करण जो इरादो आहे? साईं दादा इहा ज़मीन हाणे इते ई हूंदी, इते ई। जेको असांजो नुक़सान थियो आहे उनखां ॿीणो नुक़सान मां बंगुल खान जे पेट मां कढंदुसि। साईं दादा फिलहाल मूंखे जहिड़ो न आहे करणो, मां कानूनी तरीक़े सां विढ़ंदुसि। पर सरदार साईं हाशिम वारनि जो ज़मीन ते जहिड़ो पियो थो हले। हाशिम वारा तकड़ में हलिया विया आहिनि। हिकिड़ो कमु कर, हाशिम वारनि खे मोड़ वठी आ, बंगुल खे त मां ईअं जा तारा ॾेखारींदुसि। बाक़ी रहियो शामिर, हल वेठो अचे ज़मीन ते, करे पंहिंजी दिलि खे ख़ुश। ठीकु आहे सरदार साईं, मां हाशिम वारनि खे बि वापसि वठी थो अचां। ये हवेली त छा, और मां शमशाद बेगम के साले वारो कच्चो घर भी कोन ॾींदुसि। बहादुर खान, तोखे ख़बर आहे ही हवेली मुंहिंजी थी चुकी आहे ऐं ही जेको तुंहिंजो लहजो आहे न, शाबस मूंखे अॼु बर्दाश्त पई कयां। कागज़ पंहिंजे नाले ट्रांसफर कराए कंहिं खुशफहमी में न रहिजां शमशाद बेगम। जेकॾहिं शराफत सां तो कागज़ मूंखे मोटाए न ॾिना त पोइ हिन हवेली में तूं ज़िंदा कोन रहंदी। बहादुर सोची समझी ॻाल्हाए त तूं पंहिंजी माउ सां मुखातिब आहीं। अम्मा मरी चुकी आहे बाबा साईं। हिते हिकु बाज़ार बहादुर जंहिंजे न ज़ात जी ख़बर न ख़ानदान जी ख़बर, उहा तव्हांजी त इज़त थी सघे थी बाबा साईं। पर बहादुर खान जी आओ नथी थी सघे। दया खान ॿुधी पियो पंहिंजे पुट जो मिठड़ी ॿोलियो। ही मूंखे मारण थो चाहे, मूंखे मारण जूं धमकियूं पियो ॾे ऐं गालियूं पियो ॾे। ही मुंहिंजे भाउ खे त मारे चुको आहे, हाणे वरी मूंखे मारण जूं धमकियूं थो ॾे। दया खान मूंखे पंहिंजी जान प्यारी आहे, सम्झे? मां हिन जी बक बक बर्दाश्त कान कंदसि ऐं हाणे मां हिते हिकिड़ो मिंट बि न रहंदसि।
असांखे तुंहिंजी ज़रूरत बि न आहे। वञी वकील सां ॻाल्हायां थो, छो त मां गोल जो सचो ऐं वाइदे जो पको माण्हू आहियां। खुदा हाफ़िज़। सजो सिर प्यारो थई इन्हें निम भाग्य जे निभाग को बचाइणो तसी तदे बाहर में पेड़ कोन विझण ॾींदो। यही निंड पई पुटे त छुरी थपाए देस दंभ कुड़ीअ ते वरी के छिलक भरे उठी खड़ी थे त छुरी उछलाए छॾजाए। हाँ ये कंदेस मां छुरी कांडन में रखी छॾींदस आई पो अधु रात थींदी तो चुन मां छुरी कढी दंभ ॾींदी सांस। मसरा जड़ी कटे तड़ी पके मोटा फकीर फिर दाता वतन पे शेरू केतिरनि ॾींहंनि खां पोइ घर आयो आहे। मां त तोसां शादी करे ॼण जेल में अची वई आहियां। सॼो ॾींहुं तुंहिंजो इंतज़ार, सॼी राति तुंहिंजो खुटको, मुंहिंजी ज़िंदगी तो ज़हर बणिजी वई आहे। तुंहिंजे ने कयो त करे घर कोन थो अचां। कॾहिं मुल्की निहारो अथई, कॾहिं प्यार सां भली कर चयो सही। मां जहिड़े क़ैद नाहक में आहियां तव्हां बि न कयां। कॾहिं कॾहिं थो अची सो बि चोरनि जीअं राति जो थो अची ऐं राति जो ई हलियो थो वञे। ॻोठ जा माण्हू चवनि था त राति जो को मूं वटि केरु मर्द थो अचे। मां खेनि कीअं ॿुधायां त उहो मर्द को गैर न बल्कि मुंहिंजो मुड़ुस ई आहे, जेको पुलिस जे ख़ौफ़ सां राति जो घर ईंदो आहे ऐं राति जो ई हलियो वेंदो आहे। सॼे ॻोठ में मर्द ॼाओ ई आहे जो मुंहिंजे घर ॾे मेरी अखियूं करे ॾिसे त हुनजी अखियूं न करे छॾियां। तोखे कहिड़ी ख़बर त ॻोठ वारा ऐं पुलिस वारा मूंसां कहिड़ो हशर था कनि। मां त रोज़ जीआं थी ऐं रोज़ मरां थी। ॻोठ वारनि जा ताना ऐं भेणा ऐं पुलिस वारनि जा दिल थी चवे त मां पाण खे मारे छॾियां। राजुल केरु आहे जेको तोखे ताना मेणा थो ॾिए? मूंखे तूं हुनजो नालो त ॿुधाए। ॻाल्हाइण वारा ॻाल्हाए हलिया वेंदा आहिनि, मूंखे को पंहिंजो ॾस पतो कोन ॾेई वेंदा आहिनि। हाणे छिल फचरी मूंखे सुम्हण ॾे। कल्ह ही मुंगड़ी मुखी पेट भड़कान मिली सरी नौकरी तो करे छा छुरी बची मुझे पेट गिरी
रात्री छापे करी ना ना निंड न पई अचे हाँ चाची हाणे माठ करे सुई पो पाणे निंड अची दिल तो चए थी तो तोखे जमीन में जिंदा दफन करे छॾिया तू मरंदे जरूर मां तोखे जिंदा कोन्हे छॾी तो पर त बेदार हिकु दफ़ो तोखे सफ़ाई जो मौक़ो थो ॾियां तो ईअं छो कयो सरदार साईं मां डिॼी रहियोसि बंगुल खान मूंखे मारण जी धमकी ॾिनी पर हुन मुंहिंजे बच्चन खे मारण जी धमकी ॾिनी कूड़ थोड़े बाबल साईं हिन पैसे जे करे पंहिंजो ज़मीर ऐं तव्हां जी ज़मीन खपाई आहे सरदार साईं ही वॾो धाड़ेल अथई ही 6 ग्रेड जो मुलाज़िम आहे ऐं हिन वटि 6 करोड़नि जो बंगलो किथां आयो सरदार साईं बराबर मां गुनाहगार आहियां पर अव्हां जे ज़मीन सां हेरा फेरी करण खुदकशी करण जे बराबर आहे मां पंहिंजी ज़िंदगीअ तां आसरो लाइ अव्हां जे ज़मीन जा कागज़ फेराया सरदार साईं मूं इहो सभु पंहिंजे बच्चन खे हयाती ॾियण जे लाइ कयो आहे अवी भली मूंखे मारे छॾियो पर मां बराबर अव्हां जो ॾोही आहियां सरदार साईं हुकुम कयो त कया सिद्धे जो हिते पूरो ज़मान मजबूरन खे मारींदो न आहे बख्श करे छॾींदो आहे बख्श सरदार साईं अव्हां मुंहिंजी ज़िंदगी बख़्शी आहे शमीर खान जा कागज़ कूड़ा आहिनि मां अव्हां जे हक़ में कोर्ट में शाहिदी ॾियण जे लाइ तयारु आहियां ठीकु आहे तपेदार जेकॾहिं तूं असांजे हक़ में शाहिदी ॾींदे त पोइ ही सरदार शाह ज़मान तुंहिंजी हिफ़ाज़त कंदो तुंहिंजी हिफ़ाज़त सरदार साईं मूंखे ख़बर न हुई त तव्हां एतिरा भला इंसान आहियो मां त छा पर हाणे मुंहिंजे बच्चन जो अव्हां तां सिर बि कुर्बान हेला सूर में थी मरा मां हिकड़ी अकेली ॼणी ही 3 ममड़ियूं मां किथां वञा ज़री न करे त करे छा ज़रीना वरी तोखे छा थियो भाई मां चयो मैं तो अपने छोरीअ ससुरीअ जो पेर दॿ तूं पंहिंजो पेर ॿधियो वेठी आं ख़ैर त आहे तोसां अईं दी बसरा कहिड़ियूं थी ॻाल्हियूं पुछी राति ने ममड़ी जो ते पेर ॾंभियमि कज़ा सां पंहिंजो पेर ॾंभिजी पियो ज़रीना करे त करे छा भाई हाणे तुंहिंजा बि कम सदाई उबता जेकॾहिं तुंहिंजा इहे हाल रहिया न त इन्हनि ममड़ियुनि जो न भाग खाई तोखे चट करे छॾींदो मां आहियां हिकड़ी ॼणी 3 सां कीअं विढ़ा आचमा सां ॻाल्हि कर न
चएसि त तुंहिंजे सिर खे ख़तरो आ जॾहिं सिर जी लॻसि त पाण ई तुंहिंजी ॻाल्हि मञींदो। अदी बसरा मुझे अहिड़ो भाग किथे जो हाशिम मुंहिंजी ॻाल्हि मञी। त पोइ तोखे हिकिड़ी ॿी थी सलाह ॾियां, असली ॿेड़ा पार थी वेंदई। कीअं थी बाहूं माई मूंखे माफ़ कर, पंहिंजियूं सलाहूं पाण वटि रख। तुंहिंजी हिन सलाहनि ते हली मां हिन हाल ते पहुती आहियां। माई तुंहिंजी मर्ज़ी, मूंखे छो थी बाहूं ॿधी अचा विझे। ममड़ीअ जो न भाग लॻंदो त तोखे लॻंदो, मुंहिंजो छा। पर ॿी ॻाल्हि ॿुधी थी, जमाल बि जेल मां आज़ाद थी आयो आहे। त पोइ मां छा कयां? तूं ख़ुशियूं कर, जमाल जेल मां मोटी आयो न, हाणे कंदो ससुरीअ जे संग जी घुर ऐं ॼाण इहा दोलन दमामनि सां वरी पढ़ण जी रवानी थी। अदी बसरा इन ममड़ियनि मां मर्दे घड़ी ताईं मुंहिंजी जान कान छुटंदी। बसरा जहिड़ी कचे तेड़ी पके मोटा पचीर फिरंदा था वतन पिया। तूं बेहिमत हारे वेठी आहे, हाणे खतन तुंहिंजा भाग मां हलाई थी पई। हा हिमत हारे उहा बेहिमत मां मूंखे घरात पकड़ी। बाबा ही हवेली शमशाद बेगम जे नाले करे न रुगो मूंसां पर अम्मा जी रूह सां बि वेसागाती कई आहे। पर हिन में बाबा जो बि ॾोह न आहे। बाबा त शमशाद बेगम जे इश्क में अंधो थियल आहे। सॼो ॾोह हिन शमशाद बेगम जो आहे। मासी शमशाद बेगम जो पिलो करणो हाणे मामा जी रूह खे रंजाइण वारी शातिर औरत खे वधीक बर्दाश्त नथो करे सघां। मूंखे त कुझु न कुझु करणो पवंदो। न त इहा औरत आहिस्ते आहिस्ते असांजी सॼी मिल्कियत भॻाए वेंदी। शमशाद बेगम तोखे त मां ॾिसी